वजदानी खिताब जले दावत अर्ज रखंदासी पीर तरीक़त रहबर शरीयत रईस मुसन्नफीन हजरत किबला पीर दिलबर साईं मदनी मदज़ल आली जन खे त पाण पंहिंजे नूरानी रूहानी खिताब सां सभिनी जो दिल मनोर फरमाइनि। साईं जन जे खिताब शुरू करण खां पहिरियां बुलंद आवाज़ सां नारनि जो इस्तक़बाल इते दोस्त न वेन बाबा कोठो जडो आ मेहरबानी कयो पुलिस वाला सिपाही बाबा एडा न यार मानू मथे हादी अलह ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो ताज मस्जिद शरीफ जे अंदर हर साल जियां अजब आशिकन जो वडो मेड़ा को नजर अची रहियो आहे। बाहरों भी ॾिसंदो आयो आहियां त मोरे जा गलियूं घिटियूं रोड रस्ता बि आशिकाने अहले बैत सां भरपूर आहिनि। सुभान अल्लाह। मस्जिद बे निहार जे थो त मथे हेठ हर पासे आशिकन जा काफिलन जा काफिला अची शरीक थिया आहिनि। इहा अहले बैत जी मुहब्बत आ ऐं हजरत साईं नाले मिठो रहमतुल्लाह अलैह ऐं हजरत साईं मोहम्मद उस्मान सोने जे मेहनतुन जो मुहब्बतुन जो सिलो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह करीम संदन मज़ारुन ते लातादाद रहमतूं वसाए जन सिक जो बूटो पोखियो जेको अॼु छांव वारो दरख़्त बणिजी चुको आहे। ऐं ही मरकज़ न सिर्फ मोरे जे लाइ पर पूरी अहले सुन्नत जे लाइ रहमत जी छपर ऐं छांव आहे। सुभान अल्लाह। अल्लाह करीम साईं मौलाना गुल मोहम्मद मदज़िल्लहुल आली जन के सेहत कामिला शफाए आजला अता फरमाए ऐं उन जे बच्चन के भी रब शाद ऐं आबाद रखे ऐं ही मेला मोहम्मदी कायम ऐं दायम रखे।
ॾहीं मुहर्रम जो ॾिहाड़ो आहे, करबला जे शहीदनि जी निस्बत आहे। हिन भलारी महफ़िल में अॼु अव्हां जी ख़िदमत में हिकु पैगाम ॾियणु चाहियां थो। सुभान अल्लाह। ॿुधंदव, सम्झण जो ख़्याल बि अथव, सिखण ऐं पिराइण जी नियत बि अथव। रुगे वाह वाह न खपे, रुगे सुभान अल्लाह न खपे, पर हिन स्टेज मुहम्मदी तां जेको सबक मिले सो दिल में समाइबो ऐं अमली ज़िंदगी में उन ते मथां अमल भी करे ॾेखारो। सभई ॻाल्हायो, हेठियां मथियां हड़ई। अल्लाह। सम्झण जो इरादो आहे इंशाअल्लाह। असांजो रहबर, असांजो रहनुमा, असांजो अॻवान, असांजो सरवाण, असांजे दिलनि जो दिलबर, अखियुनि जो नूर, दिल जो सुरूर, मदीने वारो साईं। पाण रहमत जो छप्पर ऐं छांव बणिजी आया। काइनात जे लाइ अल्लाह जी रहमत जो पैकर बणिजी आया, रब जो नूर बणिजी आया। ऊंदाहियुनि खे उजालनि में बदिले छॾियो, निभागन के सभागो बनाए छॾियूं, नितोरन के सदोरो बनाए छॾियूं, जहन्नमियुनि के जन्नती बनाए छॾियूं। सुभान अल्लाह। कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नारे फअंकज़कुम मिनहा। जेके जहन्नम जे किनारे ते वेठल हुया, मदीने वारे उन्हनि के छॾाए जन्नत जे विच में पहुचाए। सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। महबूब जी शान वारा तीअं मुस्तफा जी निस्बत में मदीने वारे साईं जो घराणो भी शान वारो, तो हुजूर जा अहल बैत भी शान वारा, तो मदीने वारे जा खलीफा ऐं सभई सहाबी भी शान वारा। सुभान अल्लाह। न चएव सुभान अल्लाह? सुभान अल्लाह। जेकॾहिं चेहरे में हिकड़ी अखिया ॿी नाहे त काणो सरबो, अखियूं न हुजनि त अंधो सरबो। सॼो उहो आहे जंहिंखे ॿई अखियूं हुजनि। हिकड़ी अखि आहे हुजूर जे अहले बैत जी मोहब्बत, ॿी अखि आहे हुजूर जे असहाबनि जी मोहब्बत। सुभान अल्लाह। न अंधो थिबो न काणो थिबो। अॼु घणा काणा आहिनि, घणा अंधा आहिनि, पर हीअ सुञनि जी जमात ॿिन्ही अखियुनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेके अहले बैत सां मोहब्बत आहे साॼो हथ मथे करे, जेके असहाबनि सां मोहब्बत आहे ॿियो हथ बि मथे करे। अल्लाह कंदो इन मोहब्बत में जीअंदासीं, इन मोहब्बत में मौत नसीब थींदो इंशाअल्लाह। मुझे सोने हबीब पंहिंजी उम्मत खे इन्हनि ॿिन्ही धुरियुनि सां मोहब्बत रखण जो हुक्म ॾिनो आहे। इहा मदीने वारे साईं जी तालीम आहे, हुजूर जो हुक्म आहे पंहिंजी उम्मत खे त जीअं मुंहिंजे बचनि सां मोहब्बत रखो, तीअं मुंहिंजे अहल बैतनि मुंहिंजे यारनि सां बि मोहब्बत रखो। सुभान अल्लाह। पर मोहब्बत जो मेयार, मोहब्बत जो अंदाज़ उहो हुजे जेको मदीने वारे साईं पाण सेखारियो आहे। उनमें एतदाल जरूरी आहे। घट वधाई पंहिंजे तरफ़ा करण वारो गुमराह थी सघे थो, ऐं सच्ची मोहब्बत उन जी आहे जेका मदीने वारे साईं सेखारी, उन मोहब्बत ते अमल करे। सुभान अल्लाह। हेॾे मूरे ध्यान कजो। असांजो मुरीद है न बाबा साईं जन जा काछे में, सो हितों फ़कीर काहे विया, दांदरनि जो जोड़ो हुजे, चोसीं हिते असांजो काछो वसियो आहे,
फसल ॾाढा सुठा थिया आहिनि, इहो ॾांदनि जो जोड़ो असांखे ॾियो, असां मुरीद आहियूं, चारींदासीं। मोहब्बत में काहे विया, मोहब्बत में ॾांद चारण जे लाइ काहे विया। उते वरी साईं जन खे ख़बर पई त जे मुर्शिद जा ॾांद आहिनि, उन जा नंढड़ा ॿारड़ा बेसमझा या बेख़बर आया, मोहब्बत जी घणाई हुई, जे असांजे मुर्शिद ते ॾांद आहिनि, उन जा छेणा पिया खाइनि। छेणा खाइण शुरू कयूं, ये मोहब्बत आहे। सच ॿुधायो त इहा मोहब्बत चइबी या जहालत चइबी? जवाब ॾियो, मोहब्बत चइबी या जहालत चइबी? मोहब्बत मुर्शिद सां हुजे, पर मोहब्बत जो बि को दाइरो हूंदो आहे, मोहब्बत जी बि का हद हूंदी आहे, उन हद खां न घटाइबो न वधाइबो। सुभान अल्लाह। ॻाल्हि सम्झ में आई या न आई? मुझे मौला अली शेरे जली हैदरे करार असदुल्लाह गालिब मदीने वारे साईं जो बिरादर सोने सरदार जे अॻियों वेठो आहे। साईं फरमाइनि था त अली तुंहिंजो मिसाल ईसा अलैहिस्सलाम वांगुरु आहे। हज़रत ईसा सां ईसायुनि मोहब्बत रखी, पर अहिड़ी मोहब्बत रखियूं, अहिड़ी मोहब्बत रखियूं जो चयूं त ईसा अल्लाह जो पुटु आहे। नबूवत जी ॻाल्हि खां अॻिते टपी विया, हज़रत ईसा खे अल्लाह जो पुटु सॾण लॻा। ऐं यहूदियुनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां बुग़्ज़ रखियो, कीनो रखियो, कुदूरत रखी, एतिरे ताईं जो हज़रत ईसा जी जीजल अम्मा सैयदा मरियम साइण पाक दामन कुआरी मरियम साइण खे उन्हनि माज़अल्लाह ज़िना जो इल्ज़ाम लॻायो। बुग़्ज़ में यहूदी हथ टपी विया, जेको कम न करणो हो सो कयूं, जा ॻाल्हि न चवणी हुई सा चयूं। हो वरी मोहब्बत में हथ टपी विया, मोहब्बत में अची अहिड़ी ॻाल्हि चयूं जेका चवणी न हुई, अहिड़ो अक़ीदो रखियूं जेको रखणो न हुयो। मोरे वारा ॻाल्हि सम्झ में आई या न आई? हबीबन करीमन फरमायो त ए अली, ए मुंहिंजा प्यारा बिरादर अली, हिकिड़ी क़ौम तोसां अहिड़ी मोहब्बत रखंदी जेका तोखे अहिड़ो दर्जो ॾींदी जेको तूं उन दर्जे जो हक़दार नहीं, तोखे उहो लक़ब ॾींदा, तोखे उहा ॻाल्हि मञंदा जंहिंजो तूं हक़दार नहीं, उहे हथ ओरांगे वेंदा। हिकिड़ा वरी तोसां बुग़्ज़ रखंदा, कीनो रखंदा, उहे बि कीने में अची तोखे घटि वधि ॻाल्हाईंदा। ए अली, तुंहिंजे करे ॿिनि तबक़नि ॻाल्हाईंदा, इहे बि दोज़ख में वेंदा। हो घणी मोहब्बत वारा बि जहन्नम में वेंदा, घणे बुग़्ज़ वारा बि जहन्नम में वेंदा। जन्नत में उहे वेंदा जेके अलीअ सां प्यार बि रखंदा, प्यार बि अहिड़ो जेको मदीने वारे साईं से। सुभान अल्लाह। सुभान। हिकिड़ा माण्हू हज़रत मौला अली सां मोहब्बत जी दावा कनि था, ऐं उन्हनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त